नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तक खबरों का खबर ॾींदा हलूँ तो पेट्रोल शयुनि जे अघ में वात वफ़ा काबीना जी राह विराइजी वई है। अवाम जे मथां पेट्रोल बम किराइण जी समरी पेश। पेट्रोल जे अघनि में वाद वज़ीर आज़म जे हुकुम सां थींदो, जॾहिं त महांगाई जे करे अवाम परेशान आहे। पेट्रोल जे महांगे थियण सां खाधे पीते मुख़्तलिफ़ शयुनि जे अघनि में वात थी वेंदी। बढ़ाते ही रहे, बस हम बढ़ाते रहेंगे और क्या करेंगे। महंगाई ऑटोमेटिक बढ़ेगी, जब पेट्रोल बढ़ेगा तो महंगाई भी बढ़ेगी। भाई महंगाई तो बढ़ेगी, हर चीज़ बढ़ेगी। क्या अपील करेंगे, बस यही अपील है, कुछ सस्ता करे, ठीक है, नहीं तो महंगा तो ऐसे ही होता जा रहा है। हर शइ जी थी वई आहे, बाक़ी हाणे असां छा चई था सघूं। ग़रीब माण्हू ई का शइ माना घटि लाइन कनि पाण, हीअ त ॾींहं ॾींहं चढ़ंदी पई वञे हर शइ। असां चऊं त महिरबानी करे जेका 75 आहे भला 60 कनि, हींअर त हाणे 100 खां टपी वियो आहे कमु। हाणे असां ग़रीब छा था करे सघूं, कुझु नथा करे सघूं। बाबा पेट्रोल महांगो थियो आहे, असां ग़रीब माण्हू 70-80 रुपया जेको लीटर वारो, 115 रुपया ग़रीब माण्हू, हर शइ महांगो थियो आहे। असां हाणे किथां पूरत कंदासीं। कुझु हुकूमत खे चवंदासीं, वज़ीर आज़म खे त तेल में कुझु रिआयत करे, न त असां ग़रीब माण्हू त अटे में पूरा आहियूं। हर शइ महांगो, खंडु बि महांगो, 70 रुपया किलो थी वियो, हर शइ महांगो। हीअ त तमामु वॾो घणो बम आहे अवाम जे मथां। अवाम त अॼुकल्ह अटे लाइ जेका आहे वीचारी तमामु परेशान आहे। त असांजो गुज़र सफ़र अटे जो कीअं थींदो। जेकॾहिं समरी वधे पई त मज़दूरी त वधे ई कोन्ह थी, उहा त उते ई पई आहे। इहो त तमामु घणो अवाम परेशान थींदी हिन खां। असीं इहा ई अपील कंदासीं त महिरबानी करे ग़रीबनि जो ख़्यालु कयो वञे, पेट्रोल आहे जेको सस्तो कयो वञे। ऐं जेको अॼुकल्ह त गुदाम ई बंदि लॻा पिया आहिनि, कणिक ख़रीद करण लाइ केरु कोन्हे। ग़रीब जी जेका बि शइ आहे उहा उते ई पई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।